ईरान जो इसराइल ते ॿियनि मिसाइलनि ऐं ड्रोन सां हमिलो 14 इसराइली मारिजी पिया 200 खां वधीक ज़ख़्मी तलबीब ऐं तरपारी इलाइक़े हिफ़ाइम में बैलिस्टिक ऐं हाइपरसोनिक मिसाइल सां अहम हंधनि खे निशानो बणाए पियो केतिरो ई इमारतूं खंडर बणिजी वयूं ईरानी अमलदारनि मूजिबि इसराइली बेड़ाक जहाज़नि खे तेल फ़राहम कंदड़ अॾनि ऐं तबनाई जे ढांचनि खे मिसाइलनि ऐं ड्रोन ज़रिए हदफ़ बणायो हेफ़ा में अमनिस्पब ऑयल रिफाइनरी ऐं केतिरनि ई इमारतनि खे बाहि बि कुड़े पई मौशी मर्कज़ खे बि निशानो बणाए वियो पासदारा ने इनकलाब जो जुमिलो आहे त ख़ैबर बदर ऐं अमाद मिसाइल फायर कया पिया ख़बरदार कयो पियो आहे त जेकॾहिं इसराइल लॻराइण खां न मुड़ियो त ईंदड़ वक़्त में उन खां वधीक सगारो जवाब ॾिनो वेंदो ख़बरू इदारे दावा कई आहे त ईरान इसराइल ते हाज कासिम मिसाइल पियो फायर कयो ईरान तरफ़ां इसराइल जा 10 जहाज़ किराइण जी दावा इसराइली अमलदारनि तस्दीक या तरदीद न कई ईरान अमरीका साइड में ॻाल्हियुनि जो छहों दौर मुलतवी करे छॾियो इसराइल जे हमले बाद ॻाल्हियूं बेमायना थी पयूं आहिनि इसराइली हमला अमरीका जे आशीर्वाद खां सवाइ मुमकिन न ईरानी पड़ी वसीर अब्बास इराक़ी जी तेहरान में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं इसराइल ख़िते चमन खे दाव ते लॻाए छॾियो आहे इसराइल जौहरी अॾनि ते हमिलो करे रेड लाइन खे पार कयो इसराइल ख़िलाफ़ जवाबी हमला पंहिंजे दिफ़ा में कया आहिनि ईरान पंहिंजो दिफ़ा करे पियो जेको उन जो असूली हक़ आहे दुनिया खे इसराइली अगराई जो नोटिस वठणु घुरिजे अमेरिकी सदर ईरान ते हमलनि में मुलविस हुजण जी तरदीद करे छॾी चवे थो गुज़िरियल राति ईरान ते थियल हमले सां अमरीका जो को बि तालुक़ नाहे ईरानी इसराइल विच में आसानी सां मुआइदो कराए तकरार ख़त्म कराए सघूं था जेकॾहिं ईरान तरफ़ां अमरीका ते को बि हमलो थियो त पूरी ताक़त सां जवाब ॾींदासीं इसराइल ईरान ख़िलाफ़ जंग में अमरीका खां मदद घुरे वरिती अमेरिकी वेबसाइट जे हिकु रिपोर्ट मूजिबि ॿिनि इसराइली अमलदारनि जो जुमिलो आहे त इसराइल गुज़िरियल 48 कलाकनि में ट्रंप इंतिज़ामिया खां ईरान ख़िलाफ़ जंग ऐं जोहरी प्रोग्राम खे ख़त्म करण में इसराइल सां शामिल थियनि पर ट्रंप इंतिज़ामिया अञा ताईं ईरान ख़िलाफ़ इसराइली कार्रवाई खां पाण खे परे रखियो आहे ईरान तरफ़ां इसराइल ते लगातार हमलनि खां पोइ अमरीका यूक्रेन मां मिसाइल दिफ़ा निज़ाम विच ओभर मुंतक़िल करे छॾियो अमेरिकी दिफ़ा वारे वज़ीर अमेरिकी टीवी खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त मूंखां बार बार पुछियो पियो वञे छा तव्हां कुझु ड्रोन दिफ़ाई निज़ाम यूक्रेन मां विच ओभर मुंतक़िल कयो आहे त मुंहिंजो जवाबु आहे हा पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ रखण लाइ समूरा वसीला इस्तेमालु करे रहिया आहियूं उन खां यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की डोरापो ॾींदे चयो त हू रूस ख़िलाफ़ इस्तेमाल लाइ मोकिलियल 20,000 मिसाइल विच ओभर मुंतक़िल कया विया आहिनि सिंध में दिखा प्लास्टिक जे थेलनि ते मुकमल पाबंदी लागू सेक्रेटरी मामलियात थेलनि जे इस्तेमाल ते पाबंदी पारे फ़ैसिले ते अमल कराइण जी हिदायत ॾी छॾी ज़िले इंतिज़ामिया पुलिस ऐं सिपा टीमनि खे फ़ैसिले ते अमल करण जो हुकुम सेक्रेटरी मामलियात आकाश नवाज़ जो जुमिलो आहे त अॼु खां सॼे सूबे में प्लास्टिक जे शॉपिंग बैग्स ते मुकमल पाबंदी हूंदी ऐं ख़ैरपुर जे इलाइक़े समकचना जी रपासन चोरनि वरी हेंची नादिया समक गुज़िरियल ॾींहं खां गुम वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर निगरी जे वारसन जो जुमिलो आहे त ॻोल्हा बावजूद नींगर जो पतो नाहे पियो शक आहे त निगरी खे अगवा कयो पियो आहे निगरी जी ॻोल्हा में मदद करे परेशानी ख़त्म कई वञे वारसन जी अपील